डॉक्टर जेठो लालवाणी के डॉक्टर कामानी उन्हनि खे मां वेनती थो कयां त अॼु जो जेको असांजो सेमिनार थियो उन लाइ ठराव कनि कि असां हिन नमूने सां अॻिते वधणु चाहियूं था। डॉक्टर जेठो लालवाणी खे वेनती थो कयां त ठराव जा मुद्दा जेके आहिनि तव्हांजे साम्हूं पढ़नि था, जेकॾहिं तव्हांखे एतिराज़ न हुजे त यकरा असां बहाल कंदासीं। डॉक्टर जेठो जेके असां ॻाल्हियूं कयूं तव्हांजा राया लाया जनरल बि आयूं ॻाल्हियूं कुझु नई नीतीअ जे हिसाब सां बि आयूं त चवंदासीं त असां हीअ जेका बैठक कई आहे त कुझु सरकार खां जेको असांखे कुझु घुरिणो आहे या कुझु तव्हां खां असांखे घुरिणो आहे या जेके प्राइवेट संस्थाऊं आहिनि स्कूल मैनेजमेंट्स आहिनि अदारा आहिनि त उन लाइ असां ही 3-4 जेको आहे सो ठहराव जेको आहे सो जनरल असीं ठहराव कयूं था। हुन में तव्हांखे संशोधन करण जी या सलाह ॾियण जी ज़रूरत आहे, ॾेई सघो था। त इहे सभु हिन में उहे सभु ॻाल्हियूं अची वयूं आहिनि जेके हींअर सुबुह खां वठी असां हिते डिस्कस कयूं आहिनि या अलॻि अलॻि नमूननि सां असां वठायूं आहिनि। बाक़ी जिन जा सुवाल आहिनि जवाब आहिनि ॿियूं ॻाल्हियूं आहिनि उहे असांजा हिन ठहराव खां पोइ असांजा डॉक्टर हारवाणी जिन तव्हांजो सॼो फाइनल जेको आहे थींदो। त सभिनी खां पहिरीं जेको असांजो ठहराव आहे इहो आहे जेको असां सभिनी सां लागू आहे त घरनि में सिंधी ॿोली जेके हिते वेठा आहियूं घटि में घटि लाज़मी तौर ॻाल्हायूं। हिते जेके वेठा आहियूं ॿियनि खे त चऊं ई था पर घटि में घटि जेके हिते जेतिरा बि असां जंहिंमें ख़ासि करे असांजूं चवंदा आहिनि जीअं चयो वियो ॿोलीअ खे बचाइणो आहे त माताऊं ऐं न्याणियूं ई बचाईंदियूं। हिते तव्हां ॾिसो था त मेजॉरिटी जेका आहे उहा असांजी न्याणियुनि जी ऐं माताउनि जी आहे। पहिरियों इहो आहे त इहो पाण में बि तव्हां प्रण करे निकिरो असां पंहिंजी ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं भली हू तव्हांखे जवाबु कहिड़ो। ॿी असांजी घुर आहे त सरकार न्यू एजुकेशन पॉलिसीअ में इहा प्रोविज़न रखियो आहे त भई जेके बि कमेटियूं ठाहियूं वेंदियूं प्राइमरी लेवल ते अलॻि कमेटियूं ठहंदियूं, सेकेंडरी लेवल ते अलॻि थींदियूं ऐं हायर लेवल ते कॉलेज लेवल ते, छो त एजुकेशन पॉलिसी सिर्फ़ु प्राइमरी कोन्हे पर हिते कॉलेज लेवल ताईं आहे। त हुन में जेके बि सरकारी कमेटियूं ठहंदियूं ॿिनि क़िस्मनि जूं कमेटियूं ठहंदियूं भारत सरकार ठाहींदी ऐं ॿियूं असांजूं जेके स्टेट जेको आहे छाकाणि एजुकेशन स्टेट में बि आहे उहे ठाहींदियूं। त असांजी घुर आहे त उन में असांजे सिंधी जेके एजुकेशनिस्ट आहिनि मैनेजमेंटूं आहिनि उन्हनि खे रिप्रेज़ेंटेटिव ॾिनी वञे एवजी बणो उन्हनि खे ॾिनो वञे। टी ॻाल्हि जेका हिते ॻाल्हि निकिती जेका ख़ासि असांजे NCPS सां लागू थी थिए हिते असांजी NCPS जी अॻूणी मेंबर अंजलि वेठा आहिनि। उते हिकिड़ो ठहराव थियलु आहे जेको तव्हां सभिनी सां लागू थो थिए त भई जिते बि सिंधी पाढ़ींदड़ टीचर कोन था मिलनि या जेके बि स्कूल सिंधी टीचर अप्लाए नथा पंहिंजे ख़र्च ते नथा रखी सघनि या गवर्नमेंट असांखे हिकु सिंधी टीचर नथी ॾेई सघे त उते जेको आहे सो NCPS UGC ग्रांट कमीशन जो हिकिड़ो ठहराव आहे त उहे विज़िटिंग प्रोफेसर्स ऐं विज़िटिंग टीचर्स उते मोकिलींदा आहिनि पर लेक्चर उन्हनि खे पैसा ॾिना वेंदा आहिनि ऐं उहो असांजी इहा घुर आहे त इहा जेका स्कीम NCPS में पास कयल आहे उनखे इम्प्लीमेंट कयो वञे त जीअं जिते बि घुर थिए टीचर जी या प्रोफेसर जी त उते विज़िटिंग प्रोफेसर्स मोकिलिया वञनि। टी ॻाल्हि जेका आहे त सभु घणनि जो ईअं चवणु आहे त सिंधी सेखारण जे लाइ जेसि ताईं असांजो प्राइमरी या जेको नंढा जेको गवर्नमेंट जा अमल थियणु शुरू थिए उन खां ताईं जेसि ताईं जिते बि सिंधी दस्तूरी न गैर दस्तूरी जेका सिंधी सिखनि था, गैर दस्तूरी माना सरकारी स्कूल न हुजे यूनिवर्सिटी न हुजे, जीअं NCPS जा क्लास हलनि था त उन्हनि में जेके सिंधी सिखनि था उन्हनि खे जेको आहे सो स्कॉलरशिप ॾिनी वञे। छो त इहे स्कीमूं अॻु में बि मंज़ूरु थियल हुयूं पर हाणे जेको आहे सो उनखे वापसि खयो वञे। जीअं जेको तव्हां चयो त सिंधी सिखण लाइ असांखे कुझु लॉलीपॉप या खटि मिठो त ॿारनि खे ॾिबो त उहो जेको आहे सो असांजो ताज़ो थी सघे। ऐं आख़िरी जेका आहे जेका असांजी ॻाल्हि जेका कई थी वञे त सेंट्रल यूनिवर्सिटी गवर्नमेंट ऑफ इंडिया हर स्टेट में जेके बि स्टेट्स आहिनि सेंट्रल यूनिवर्सिटियूं बर्पा कयूं आहिनि
सिंधियुनि वटि को बि स्टेट कोन्हे। त उहा जवाबदारी सेंट्रल गवर्नमेंट जी आहे त सिंधीअ जे लाइ हिकु सिंधी यूनिवर्सिटी जेका आहे सा उहा सेंट्रल यूनिवर्सिटी जिते वधीक सिंधी रहनि था या जिते वधीक सहूलियतूं हुजनि उते उहा शुरू कई वञे। ऐं उहा इहा घुर मां तव्हांखे ॿुधायां त ताज़ो ई असांजो जेको राष्ट्रीय सेवक संघ जो जेको आहे मोहन वाधवा आहे उन्हनि खे हींअर ताज़ो ई अमृतसर हिन में जेको आहे सो हुते उन जी बि इहा सजेशन आहे त सिंधी हिन ॻाल्हि में सुजाॻ थियनि या सरकार खे असांखे ॾियणु खपे त असीं बि उनजे सॾ मिलाए करे इहो ठहिराउ असीं था कयूं था। ऐं आख़िरी जेका आहे जेका असांजी ॻाल्हि कई वई त असांखे सर्वे कराइणी आहे। 20-25 साल अॻु असां सर्वे कराई हुई त सिंधी स्कूल्स में सिंधी मीडियम में केतिरा ॿार पढ़नि था, प्राइमरी खां वठी वेंदे हायर सेकेंडरीअ ताईं। पर हाणे छाकाणि जो उहे रहिया न आहिनि, सिंधी मीडियम रहियो न आहे, पर जेका हींअर असां जेका ॻाल्हि चयूं था त कहिड़े स्कूल में भली मीडियम कहिड़ो बि हुजे, कहिड़ा सिंधी केतिरा सिंधी स्टूडेंट्स पढ़नि था, उहा शहर वाइज़ असां जेको आहे सो सर्वे करायूं। त उन जे हिसाब सां उहा सर्वे सिर्फ़ु गुजरात ताईं महसूसु कोन थींदी पर सॼे इंडिया ताईं थींदी। उन में तव्हांजो असांखे सहकार खपंदो। जंहिं शहर में तव्हां रहो था असीं तव्हांखे फॉर्म मोकिलींदासीं या तव्हां असांखे एड्रेसूं मोकिलींदव स्कूलनि जूं त असां उन्हनि स्कूलनि खे अॻे भेरे जीअं सुवालनामो लिखी करे मोकिलियो होसीं त उहे जेका असां वटि जेकॾहिं अंग अखर अची वेंदा त उन जे आधार ते असां जेको आहे संगत फ्यूचर जा प्रोग्राम असीं कीअं ठाहियूं, कहिड़े नमूने इम्प्लीमेंट कयूं। ऐं उते वञी करे जेके चओ था भई सुजाॻी पैदा करणी आहे, सुजाॻी पैदा त ईअं त कोन थींदी, पर जिते स्टूडेंट्स वधीक हूंदा जीअं असांखे ॿुधायो वियो त जीअं हिते अहमदाबाद में आहे या सम्झो हिकिड़ो असांखे गोधरा में आहिनि या ॿियनि हंधि आहिनि त असीं उते पेरेंट्स सां बि गॾिजी सघंदासीं, स्कूल टीचर सां बि गॾिजी सघंदासीं, जेके स्कूल हलाइनि था सिंधी मैनेजमेंट और नॉन सिंधी मैनेजमेंट। त इहो सर्वे बि असां कंदासीं, जेको आहे शुरू कंदासीं थोरे वक़्त में, तव्हांखे ॼाण ॾींदासीं। तव्हांखे इहो अर्ज़ु आहे त तव्हां घणा असां मूंखे इन में मदद कंदव। ॿियो न त घटि में घटि पंहिंजे शहर में जेके हुजनि उन में तव्हां असांखे मदद कयो ऐं तव्हां असां सां जुड़ो। तव्हांखे हिते काई जवाबदारी कोन थींदी, तव्हां को बि पैसो पेमेंट कोन वरिती वेंदी, तव्हांखां काई डोनेशन कोन वरिती वेंदी, तव्हांखे ईअं कोन चयो वेंदो त असांखे डोनेशन्स कठियूं करे ॾियो, कुझु बि न थींदो। सवाइ इहा थींदी त सिंधी तइलीम जे विकास लाइ जेतिरो वक़्तु सहूलियतूं तव्हां असांखे ॾेई सघो था उहो ॾियो। जेकॾहिं टीचर अपॉइंट थींदा त उन्हनि जूं पघारूं, उन्हनि जा ख़र्च, उन्हनि जा किताब, उन्हनि जूं एप्स, उहो सभु असांजी संगत कंदी, पर स्कॉलरशिप ठीकु आहे। स्कॉलरशिप जेका असां उतां घुरंदा कयूं त इहे ठहिराव आहिनि। इन में जेकॾहिं कंहिंखे कुझु चवणो हुजे, जोड़णो हुजे, न त असीं हिनखे यकराए सम्झी करे जेको आहे सो पास कयूं। छो त कुझु सरकारुनि खे मोकिलणा पवंदा, कुझु स्कूल मैनेजमेंट खे लिखणी पवंदी ऐं बदिराई वधीक करणी पवंदी। जेकॾहिं तव्हां चाहींदो त असांखे कॉपी बि मोकिलियो। मां सम्झां थो त यकराए असां सभु हाल कयूं, कंहिंखे कोई एतिराज़ न हुजे त तमामु सुहिणे नमूने इहो जेको आहे ठहियलु आहे ड्राफ्ट, पाण में वाधायूं ॾियणु खपनि जिन महिनत कई आहे।